मिसाल हिकिड़ो माण्हू आहे ॿिज पोखे थो कंहिं मिसाल कणिक जो ॿिज आहे, कणिक जो ॿिज थो पोखे, पर कणिक जी जॻह ते सरेह जो ॿिज छटे छॾी उनखे कणिक मिलंदी? जहिड़ो ॿिज पोखींदो उहो ॿिज मिलंदुसि। जो माण्हू अमल हिते दुनिया में जहिड़ो बि कंदो त दुनिया में ऐं आख़िरत में उन अमल जो अजुर अल्लाह ताला उते उनखे अता कंदो। दुनिया जो अजुर अल्लाह ताला हर अमल जेको कयूं था, मिसाल नमाज़ पढ़ूं था, रोज़ो रखूं था, हज कयूं था, ख़ैर ख़ैरात कयूं था, सदका कयूं था, जो बि चङो अमल कयूं था या बुरो अमल कयूं था, चोरी कयूं था, ज़ोरी कयूं था, ज़ुल्म कयूं था, जो बि अमल कयूं था इन अमल जो दुनिया में बि अजुर मिलंदो ऐं आख़िरत में बि अजुर मिलंदो। जे बुरो अमल आहे त उन जी दुनिया में बि सज़ा मिलंदी, आख़िरत में बि सज़ा मिलंदी। दुनिया में जेकॾहिं चङो अमल कई त हिकु ऊण जे बदिले 10 ऊण दुनिया में अलाह अजुर ॾींदो। हिकु अमल जे बदिले 10 गुना वधीक दुनिया में अजुर मिलंदो। ऐं साईं था फरमाइनि आख़िरत में 700 गुना, 70 खां 700 गुना वधीक उन अमल जो अजुर अलाह अता कंदो। मिसाल जे माण्हू निमाज़ पढ़ी दिलि सां हुज़ूर क़ल्ब सां निमाज़ पढ़ी ख़ालिस अल्लाह जे लाइ पढ़ी, माण्हुनि खे ॾेखारण लाइ न, दुनिया वारनि खे ॾेखारण लाइ न, कंहिंजी वहवाही जे लाइ न, कंहिं दुनिया वारे खे मिसाल भाउ ॾिसे अदो ॾिसे त मां निमाज़ी आहियां, माण्हू चवनि त निमाज़ी आहे, ख़ालिस अल्लाह जे लाइ निमाज़ पढ़ी, दुनिया वारनि खे ॾेखारण लाइ न। जॾहिं इहो अमल करे थो जेतिरो उन जे दिलि में इख़लास आहे, जेतिरो अल्लाह जी रज़ा आहे, अल्लाह उन जे अजुर खे ओतिरो वधीक करे ॾींदो आहे। जे इख़लास थोरो अथसि त हिक जे बदिले 70 गुना, जे इख़लास वधीक अथसि त 70 जे बदिले 700 गुना, 700 गुना अञा वधीक इख़लास अथसि त हिकिड़ो अमल 70 लखनि खां वधीक थी थो वञे। हिकिड़ी निमाज़ पढ़, साईं करीम था फरमाइनि हिकिड़ी निमाज़ तूं पढ़ी सिदके दिलि सां, सची दिलि सां, अल्लाह खे ॾेखारण जे लाइ, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ, तुंहिंजी इहा हिकिड़ी निमाज़ अल्लाह वटि 700 गुना वधीक थी वञे। हिकिड़ी कतल जी घड़ी ख़ैरात करी त क़यामत में अल्लाह इन कतल जी घड़ीअ खे एॾो वॾो कंदो जो जबल ओहद खां वॾी थी तुंहिंजे अमलनि में तुरी। ॻाल्हि सम्झ में आयो न आयो? क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे त वमा तफ़अलू मिन ख़ैरिन यअलमहुल्लाहु, ऐं अवाई जेका बि भलाई कयो था अल्लाह उनखे चङी तरह ॼाणे थो। जो कुझु कयो था, बुरो भलो जो कुझु कयो था, हाय अल्लाह अकबर कबीर। पुट अल्लाह जो हिकिड़ो अजीब कानून आहे, आसमानी हिकिड़ो अजीब कानून आहे, ऐं तव्हांजो नुस्ख़ो थो ॿुधायां, यादि कयो। जेकॾहिं तव्हां भलाई कंदव त भलाई मोटी तव्हां वटि ईंदी, भलाई मोटी तव्हां वटि ईंदी। जे तव्हां बुराई था कयो न, इहा बुराई बि मोटी तव्हां वटि ईंदी। पहिरीं ॻाल्हि वरी यादि कयो, जे अव्हां चङो अमल था कयो, सुठो अमल था कयो, वञी आज़माए ॾिसो। तव्हां मिसाल ख़ैरात था कयो, तव्हां अल्लाह जे रस्ते में, मां गुज़िरियल जुमे ते तव्हांखे इहा ई नसीहत कई हुई त तव्हां ख़ैरात कयो था त तव्हांजो रुपयो मोटी अल्लाह ताला तव्हांजे जेब में आणींदो, वापसि तव्हांजे खीसे में आणींदो। जे रुपयो ॾिनो अथव त 700 गुना वधीक तव्हांखे अल्लाह करे ॾींदो। पर जेकॾहिं का बुराई कयो था, इहा बुराई बि मोटी तव्हांजी ॻिचीअ में। जेकॾहिं मिसाल ज़िना करे थो, को माण्हू ज़िना करे थो, दुनिया में हुन माण्हू ज़िना कई त इहा ज़िना मोटी उनजी ॻिची में पवंदी।
बुरो कम कई न साईं दा फरमान जेको पराई इज्जत में अखियूं तो विझे पराया नंग तो निहारे पंजन नंगन के 70 कोटन जे अंदर लिकाए विहारे न या बुराई मोटी हिन जी किची में समझवले न सब जो कम कयो था ये न चो त मां चोरी कई जोरी कई जुल्म कयो डाढ कयो या चंगाई कई मठाई कई जो कयो मुखे केर ॾिसण वारो ना आहे ॿुधण वारो ना आहे केर पसण वारो ना आहे केर मुखे ॾिसे न थो पर दुनिया वारा न ॾिसनि अल्लाह त ॾिसे थो न माना त असां अल्लाह जा आहियूं न जो कुझु तव्हां कंदो मोटी तव्हांजी अची वेंदो अहिड़ा माण्हू ईंदा आहिनि मूं वटि साईं दुआ कयो हीअ बीमारी आहे हीअ बीमारी आहे हीअ बीमारी आहे मुंहिंजा जानी बीमारियूं जिस्म में बीमारियूं घर में बीमारियूं मुसीबतूं तंगियूं तकलीफ़ूं इहो सभु जो कुझु आहे इहो पंहिंजे हथनि जी कमाई आहे कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया न जो कुझु तव्हांखे नफ़ो या नुक़सान पहुचे थो इहा तव्हांजे हथनि जी कमाई तव्हां जो कुझु कयो था इहो मोटी तव्हांजी गिचीअ में अचे थो अल्लाहु अकबर कबीरा मदीने वारे ताजदार फरमायो इन्नक लन तदअ शैअन लिल्लाहि इल्ला बद्दलकल्लाहु बिही मा हुवा खैरुल लक मिनहु बुधो जेकॾहिं तूं अल्लाह ख़ातिर का शइ छॾे ॾींदे त अल्लाह उन खां बहितरीन शइ उन जे बदिले में तोखे अता फरमाई मिसाल हिकिड़ी शइ तोखे अल्लाह ताला ॾिनी तो उन शइ खे अल्लाह जे रस्ते में ख़ैरात कर तोखे वणी पए तुंहिंजी पंहिंजी दिलि पई चए त मां रखां तो उहा अल्लाह जे रस्ते में ख़ैरात करे छॾी साईं दा फरमाइनि तो पंहिंजी दिलि पसंदि शइ अल्लाह जे रस्ते में ॾिनी हाणे इहा मोटाए अल्लाह ताला तोखे वापसि ॾींदो ऐं उन खां भली शइ ॾींदो सुभान अल्लाह हज़रत सैयदना सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी अहिड़ो नबी हो जो हवाऊं उन जे ताबे हुई ईअं हुकुम कंदो उन जो तख़्त हूंदो एॾो वॾो तख़्त हुअसि जो उन ते 70,000 खां वधीक कुर्सियूं रखियल हुयूं हींअर जेको जहाज़ आहे न जहाज़ उन में 300 सीटूं हूंदियूं 300 वॾे में वॾो जहाज़ हुजे 300-400 सीटूं हूंदियूं पर हज़रत सुलेमान जो जेको जहाज़ हो उन में 70,000 खां वधीक कुर्सियूं रखियल हुयूं हीअं हवा में उॾामंदो हो त हीअं जीअं चवंदो हुअसि त उन पासे हलणु शुरू कंदो 2 महीननि जो पंधु या उन खां वधीक हिकिड़े ॾींहं में तय कंदो माना 1500-2000 किलोमीटर हज़रत सुलेमान जो तख़्त हो हिकिड़े ॾींहं में पंधु करे वेंदो तेज़ बि एॾो हूंदो इहा करम नवाज़ी जेका तख़्त जी अल्लाह जे तरफ़ां सुलेमान अलैहिस्सलाम ते थी उहा कीअं थी क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला उन इन एहसान जो ॻाल्हि कंदे फरमाए थो त हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम शौक़ सां जिहाद कंदो अल्लाह जे रस्ते में जिहाद कंदो पोइ उन सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे शौक़ ख़ातिर जिहाद जी नियत सां घोड़ा पालिया दुनिया जा सभ खां बहितरीन घोड़ा पाली हिकिड़े ॾींहुं हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम घोड़नि खे ॾिसण आयो टिपहरी जो वक़्तु हो घोड़नि खे ॾिसंदे 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 सिज लही वियो टिपहरी जी निमाज़ क़ज़ा थी वई जेॾी महिल निमाज़ रही त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम क़ुरान में अल्लाह फरमाए थो दुआ घुरी मुंहिंजा मौला मूंखे इन सहव जी माफ़ी अता फरमा पोइ छा कई जो उहे जेके घोड़ा हुअसि सभु अल्लाह जे रस्ते में क़ुर्बान करे छॾिया जेके बि घोड़ा पसंदीदा हुअसि सभिनी खे अल्लाह जे रस्ते में ख़ैरात करे छॾियईं क़ुर्बान करे ऐं अल्लाह खां बख़्शिश तलब कई अल्लाह अहिड़ो राज़ी थियो जो हुननि घोड़नि जे एवज़ अल्लाह हुनखे शाही तख़्त अता फरमायो जो हवाउनि में उॾामंदो पहिरीं पंधु हलंदो घोड़नि ते हलंदो पर अल्लाह जे रस्ते में ॾिनई
तो अल्लाह ताला ने का वधीक अता फरमाए। सुभान अल्लाह। हजरत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैहि अल्लाह जो कामिल वली थी गुज़रियो असांजी सिंध में। हजरत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैहि चोटी जो अल्लाह जो वली थी गुज़रियो। खैरपुर मीरस का साईं जी दरबार पीर साईं पागारो ता ॿुधो हूंदो सभिनी। पीर साईं पागारो मौजूद है इन्हनि जो ॾाढो जंहिंजे औलाद जा हिस्सो है न वो वॾो गुज़रे। हज़रत साईं पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी साईं हिकिड़े ॾींहुं उनजी मलफूज़ात शरीफ़ में साईं ने हिन किताब में बांधी आहे। इमामुल आरिफ़ीन नसीहत फरमाई पे मलफूज़ात साईं जी त साईं फरमाईंदा हिकिड़ो माण्हू हो चोर हो चोरीअ जी नियत सां अॼु चोरी कयां हीअं आयो त बादशाही महल हो उनजे मथां बंदा कमंद विधई चढ़ी वियो मथे। जेॾीमहिल बादशाही महल में आयो राति जो वॻड़ो हो सो जीअं महल में घिड़ियो त साम्हूं साम्हूं बादशाह जी न्याणीअ जो कमरो शहज़ादी जो कमरो जीअं आयो त ॾिठई तो शहज़ादी निंड में ई न त उनजे जिस्म जो कपिड़ो जेको उहो हटियल हो उघड़ ज़ाहिर। सो हिन जी दिलि में शहवत थी त ज़िना कयां। ख़्यालु आयुसि त यार जे मां बुरो कमु कंदुसि सुभाणे न्याणी हमल सां थी वञे पोइ किॾे वेंदी हे कहिड़ो मुंहुं खणंदी बादशाह कहिड़ो मुंहुं खणंदो मां अलाह वटि कहिड़ो जवाबु ॾींदुसि। अलाह जो डपु थियुसि उतां खां ई हटियो अलाह जी रज़ा ख़ातिर हटियो। साम्हूं ॾिठई त शहज़ादी जे लाइ हिकिड़ो ताम पियो बुसरी या जेको बि हुयो ताम पियो उन ताम खे कपिड़ो जो हटाई त लज़ीज़ ताम बादशाही खाधो हिन बि चयो त खावां हथ विधई आङुरियूं हीअं खाधे में विधई त दिलि में ख़्यालु आहे अरे बादशाह जी धीउ आहे हींअर मां खाई वञा सुभाणे उथंदी त नौकिरियाणियुनि जे लाइ बाइताल मचाए ॾींदी मिसकिन खे मारींदी मतां मुंहिंजे करे हुननि खे तकलीफ़ अचे उन गिरह खे बि छॾी को खाधई न अलाह जे करे बसि छॾियां थो मतां मिसकीननि मुंहिंजे करे केतिरे ज़ुल्म ते उन करे मां ईअं करे वापसि मोटियो जीअं हाणे चोरी बि कोन थो कयां मोटी सुबुह जो पहर थियो त अचे मस्जिद शरीफ़ हिकिड़ी हुई उन में अंदरि वेठो लिकण जी जॻह चोर खे लिकण जी जॻह मिली वई सो अचे मस्जिद में वेठो। राणी शहज़ादी जो उथी त उन नौकराणी खे मानी खणी आहे मुंहिंजो खाधो खणी आहे जीअं आंदई त उन में उन चोर जेको हीअं आङुर विधी न गिरह ठाहियो उहो गिरह ठहियो पियो। शहज़ादी कावड़ी त तो नौकरियाणीअ जी ज़ालिम तो मुंहिंजो खाधो खाधो आहे मुंहिंजो खाधो तो ख़राबु करे छॾियो हाणे मां न खाईंदुसि। पोइ चई त हाणे हीअं करे वञी मस्जिद में कंहिं अलाह जे बाने खे ॾिसो मुसाफ़िर नौकरियाणी आई त ता थाल खणी जीअं आई त चई वाह आहे को मस्जिद में मुसाफ़िर त हिन चयो साईं नौकरियाणी खे चई त मां आहियां मुसाफ़िर। वो खणी थाल हुनजे अॻियां रखी हीअं जो कपिड़ो जो हटायो हुन चोर त ॾिठई त गिरह ठहियो पियो आहे सुञाणे वियो खिली पियो। हुन माई चयसि त खिली छो थो चई हिनखे छॾ तूं मामले खे छॾ मूंखे मानी ॾे त खावां बुख लॻी आहे। ॾाढो ठाहो को ड्रव करे वेठो खाई दंग कयईं त थाल खणी थांव खणी माई शहज़ादी हेठि आई शहज़ादी खे जी जी इहो मानी त खाराए आई आहे मुसाफ़िर खे पर मुसाफ़िर अजीब हो मानी ॾिसी खिली पियो चई वठी अची वठी आयो शहज़ादी खे चई जान जी अमान ॾी त पोइ ॻाल्हि कयां हा ॿुधा मामिलो हीअ आहे जो मां राति आयुसि तव्हांजे घर चोरी जी नियत सां पोइ मां तोखे ॾिठो हिन हाल में पोइ अलाह जी रज़ा ख़ातिर मां तुंहिंजे वेझो न आयुसि वरी मानी खाइण जे लाइ मूं इहो गिरह ठाहियो वरी दिलि में ख़्यालु आयो त तूं
मोचड़ा हणंदी नौकरी हणंदी उन करे उहो बि न खाधो सो जेॾी महिल अल्लाह जी रज़ा ख़ातिर मुंहिंजे हलाल शइ खे छॾियो अल्लाह ताला उहा खणी मस्जिद में मुंहिंजे साम्हूं अचे पेश कई अल्लाह अल्लाह छॾियो अल्लाह मूंखे अचे मुंहिंजे साम्हूं ॾिनी जेका शइ हराम हुई उहा हलाल करे अल्लाह मूंखे अता फरमाई खिलना पियो त वाह वाह मुंहिंजा मौला तुंहिंजे लाइ छॾियो अथमि मोटाए वरी साॻियो साम्हूं हाणे ॿीहारे थो राणी जस्तस वही बादशाह की बादशाह तू चई पियो न त मां मुड़स कया मां पंहिंजो मुड़स ॻोल्हे आई वो कीअं चई हे मामलो हीअं वो बादशाह उन चोर खे घुरायो चई ॾे ख़बर उन सॼो सरबस तो अहवाल कयोसि हुन जो ॿुधायो त चई हाणे ॻाल्हि ॿुध सोची मां पंहिंजी धीउ थो ॾियां वञी शादी कर पहिरीं हथ विझे हा त हराम हो पर अल्लाह जी रज़ा ख़ातिर छॾियई उहा शइ अल्लाह हलाल करे उनजे निकाह में अता ॻाल्हि सम्झ में आया या न आया मुंहिंजा जानी मुंहिंजा मिठा जॾहिं तूं को कमु अल्लाह जी रज़ा लाइ करीं थो त उहो कमु अल्लाह ताला तोखे दुनिया में भलो करे अता फरमाईंदो उनजो बदिलो अता फरमाईंदो ऐं बुरो कमु कंदे त उहो बुरो कमु मोटी वरी बि तुंहिंजी गिची में समझो या न समझो साईं दा फरमान मन तरकल कज़िब व हुवा बातिलुन बुनिया लहू कसरुन फी रबदिल जन्नत जे माण्हू कूड़ ॻाल्हाइण छॾे ॾिनो ऐं उहा बातिल ॻाल्हि हुई त उन लाइ जन्नत जे ॿाहिरें किनारे ते अल्लाह माड़ी ठाराईंदो उहो ग़लति ॻाल्हि हुई उनखे छॾे ॾिनई का ग़लति ॻाल्हि छॾे ॾिनई अल्लाह ताला जन्नत में उनजे लाइ महल थो ठाहे उन जेको कमु माण्हू अल्लाह जी रज़ा ख़ातिर तरक कयो न दुनिया में त अजुर मिलंदुसि पर साईं दा फरमान जन्नत जी माड़ी बि मिलंदुसि वमन तरक मिरअ व हुवा मुहक्किन बुनिया लहू फी वस्तिहा साईं दा फरमान जेको माण्हू भोग चर्चो छॾे ॾे भोग चर्चो अहिड़ो चर्चो अहिड़ो भोग जैसा कंहिंजी दिल आज़ारी थिए कंहिंजी दिल खे तकलीफ़ थिए साईं दा फरमान इहो छॾे ॾे त अल्लाह ताला जन्नत जे विच में उनखे महल अता वमन हसन खुल्क़हु बुनिया लहू फी आलाहो जे माण्हू बुरा इख़लाक छॾे ॾिना सुहिणा इख़लाक अपनाई जन्नत जो जेको मथे में मथो हिसो आहे न अल्लाह ताला उन जॻह ते हिन जे लाइ महल ठाही सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाहु अकबर कबीरा अल्लाहु अकबर कबीरा साईं दा फरमाए कुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला तो फरमाए इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात बुधो जेको माण्हू तौबा करे अल्लाह ताला जे हुजूर बख्शिश तलब करे ऐं ईमान आणे हमेशा तो तू मां कोन रहंदासीं न हमेशा असांजा वॾा रहिया न असां रहंदासीं असांजो अबो वियो अम्मा वई माइट विया ॿाहिरि विया दोस्त विया हिकिड़े ॾींहुं असां बि वेंदासीं पर मरण खां अॻु में भलो आहे केरु ॿुधे न ॿुधे मुंहिंजो अल्लाह ॿुधे दुनिया में जेकॾहिं तो चङा अमल कया कंहिं तोखे ॾिठो या न ॾिठो पर अल्लाह ॾिठो न रब करीम इन चङाईअ जो अजुर तोखे ज़रूर बि ज़रूर अता फरमाई मुंहिंजा मुर्शिद करीम हिकिड़ो वाक़ियो बयानु फरमाईंदा आहिनि बैतुल्लाह शरीफ़ में हिकिड़ो माण्हू तवाफ़ पियो करे काबे शरीफ़ जो बैतुल्लाह में तवाफ़ पियो करे तवाफ़ जे दौरान उन हिकिड़ी औरत के बुरी नज़र सां ॾिठो हिनजे जलाद खे हुकुम कयो त हिनजो हथु कटियो हिन जेको बुरो कमु कयो न जंहिं हथ सां उहो हथु कटियोसि हुनजो हथु कटियो वियो हे माण्हू कुझु साल हलंदे हलंदे के मुल्क में वञी पहुतो उते हुनखे पैसनि जी थैली मिली अॻ में सोना सिक्का रखंदा उन में चमड़े जी थैलीअ में वरी चेल सां ॿधी छॾींदा उनखे सिंधीअ में सॾींदा हिंदियाणी
उहा थेली हिनखे पैसनि जी लधी पुछा कीअं वाह हीअ कंहिंजी आहे ख़बर पई त फिलाणे ताजिर जी उहे ताजिर खे वञी ॾिनई ताजिर चएसि हाणे तुंहिंजो अमल मूंखे अहिड़ो वणियो आहे दिलि चए थी त न्याणी तोखे तुंहिंजे निकाह में ॾियां अॼु शादी करी त मुंहिंजी धीउ हाज़िर आहे हा शादी छो न कंदुसि शादी कई हिकिड़े ॾींहुं ज़ाल पुछियुसि त ॾे ख़बर इहो हथु छो कटियो अथई कहिड़े मामले जे करे हथु कटियो वियो हिन ॻाल्हि ॿुधाए ज़ाल चयसि ॻाल्हि ख़बर अथई इहो जेका तो बेतुला में इहो हथु विधो न उहा ॿी का न मां माई हुयसि तो अल्लाह जी रज़ा ख़ातिर पंहिंजो हथु बि कटराए छॾियो अल्लाह ताला वरी मोटाए मूंखे तुंहिंजे निकाह में सम्झो या न सम्झो मुंहिंजा जानी मुंहिंजा मिठा चङो या बुरो कमु ॻिची तुंहिंजी में अचिबो उन करे अहिड़ो कमु न कयो जेको सुभाणे तूं खणी न सघी अहिड़ो भार न खण जेको सुभाणे तूं न खणी सघी पोइ सुभाणे रड़ियूं करी दाऊं करी हुन जे अॻियां वञी हुन खे दाऊं ॾी पंहिंजे रब जी गिला करी उन खां भलो आहे त तूं अॼु उन कम खे छॾे असां वटि हिन महिल मुआशिरे में अहिड़ी बेहयाई पखिड़िजी वई आहे अहिड़ी असांजे माण्हुनि जी ज़हन गंदो थी चुको आहे जो हर ॻाल्हि में बेहयाई जी नज़र आहे हर ॻाल्हि में असांखे चोरी ज़ोरी ज़ुल्म ॾाढ माण्हू ॾिसे थो नथो ॾिसे परवाह न आहे माण्हू ज़ुल्म कंदा पोइ अॼु छा आहे जो घर घर में बीमारी घर घर में मुसीबत हिकिड़ी परेशानी लहे कोन थी वरी ॿी चढ़ी बीठी आहे हिकिड़ो तूफ़ान अञा मसदो ख़तमु थिए त वरी ॿियो शुरू थो थिए पाण उथे ज़ाल बीमार ज़ाल उथे त पुट बीमार पुट उथे त भाउ बीमार यार बीमार दोस्त बीमार घर में परेशानी रोज़ी ख़तम माण्हू मोहताज लॻो पियो आहे रुपए जो परेशान लॻो पियो आहे किथां आणियां किथां खावां जॾहिं तूं अल्लाह जी रज़ा ख़ातिर इहे कम छॾींदे त अल्लाह करीम तोखे उन जॻह तां रिज़्क़ ॾींदो जिथे तुंहिंजो वहम ऐं गुमान न हूंदो ॻाल्हि सम्झो था हले नथा सम्झो मुंहिंजा जानी मुंहिंजा मिठा वक़्त ते भरवसो न आहे हिन दुनिया में रहणु हमेशह नसीब में न आहे उन करे पंहिंजी ज़िंदगीअ जो क़दुरु कयो ये जेका हयाती अल्लाह ताला तव्हांखे ॾिनी आहे न हिन जो क़दुरु कयो हे जेको हिकिड़ो नाम थी त ज़ाल खे चई त मूं वारे सेठ चयो आहे त 3 ॾींहंनि जी गॾाए ॾींदो साईं वरी 3 ॾींहं थियो जेॾीमहिल शाम जो वापसि पियो वञे चई हाणे ज़ाल ॾींदी भेण ख़ुशि लॻा पिया हे परेशान थी वियो त मामिलो छा आहे ज़ाल चयसि त जंहिं सेठ जी तूं ख़िदमत थो करी उन सेठ हे सभु सामान ॾियारे मोकिलियो आहे चयो अथई त जंहिं सेठ जी तूं ख़िदमत थो करी जे दिलि सां अञा ख़िदमत कंदे अञा वधीक तोखे अता कंदे हे 3 ॾियारनि जी मज़दूरी अथई हे 3 ॾींहंनि जी मज़दूरी अथई हे अञा कंदे त अञा वधीक ॾींदई उहो जेको अटे वारी गंढ खोले आयो न खणी आयो हीअं जो खोली त उहा वारीअ जा ज़रा बि सोन जा बणिया सुभान अल्लाह अल्लाह जे लाइ कमु कंदो त अल्लाह ताला तव्हांखे न कॾहिं बुखियो छॾींदो न उञो छॾींदो न कंहिंजो मुहताज बणाईंदो बसि अल्लाह जा थियो चवंदा आहिनि ख़ुदा जो ख़ुदा तंहिंजो सुहिणा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि ख़ुदा जो ख़ुदा तंहिंजो ख़ुदा जंहिंजो सभो तंहिंजो सम्झो या न सम्झो अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह तबारक व तआला असांखे शल उहा ज़िंदगी अता फरमाए जंहिं ज़िंदगी में रब राज़ी रहे रब जो हबीब राज़ी रहे व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।